अबा चवंदा आहिनि त जे मुल्हनि जे आॾो अमीर माण्हू वेठा हूंदा आहिनि न त हू सदके ऐं ख़ैरात जे सवाब जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं जे मुल्हनि जे साम्हूं को ग़रीब गुरबो वेठो हूंदो आहे न त पोइ क़बर जे अज़ाब जे बारे में मुला उनखे ॿुधाईंदा आहिनि। अबा डॉक्टर बि ईअं आहिनि, का शइ अमीर माण्हू खाइणु शुरू कनि था, चवनि था वॾे फ़ाइदे वारो आहे, सेहत खे वॾो फ़ाइदो मिलंदो, इख़बारनि में इश्तारूं ॾींदा आहिनि। जॾहिं मूं जहिड़ो ग़रीब उहा शइ खाइणु पीअणु शुरू करे, चवनि था बाबा उन शइ सां कैंसर थींदो आहे। हाणे मां बि अलहमदुलिल्लाह पाकिस्तान में पलाल जा ॿिंड ॿधींदो हुउसि, बूह ते जेको आहे सो बूह जो वॾो देरो हणी उनखे मां मथां गारे जो लेपो ॾींदो हुउसि। हाणे सऊदी आयो आहियां, हे काफ़ी थो पीआं। हाणे डॉक्टरनि रिपोर्ट ॾिनो आहे त काफ़ी खे जेकॾहिं रोस्ट कयो वेंदो आहे न त पोइ उहा काफ़ी कैंसर जो सबबु थींदो आहे। मां मुल्हनि खे छा कयां, डॉक्टरनि खे छा कयां? तव्हां सलाह ॾियो संगत। काफ़ी वठी पीआं थो पियो सऊदीअ में।